اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى واصحابه وازواجه وبارك وسلم عليه अल्लाह सही जल जलालहू अमन वालू बाने के मथा जेतिरियूं बि नेमतूं कयूं आहिनि उन्हनि जे लाइ पाण फरमाए थो वइन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला जे नेमतुनि जो शुमार कंदव त तव्हां शुमार करे न सघंदव मुंहिंजा आज़ाद एॾे ख़ासि ॾिहाड़ा साल में बरकतुनि वारा ईंदा आहिनि उन्हनि में अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू दाने जे लाइ ख़ुसूसी इनाम मुक़रर फरमाईंदो आहे रमज़ान शरीफ़ जी घड़ी घड़ी हिकिड़ो हिकिड़ो लम्हो रहमत ऐं बरकतुनि वारो आहे हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक घरवारी आहे उहा फरमाईंदी हुई त रमज़ान शरीफ़ शुरू थियण खां महीनो अॻु में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुसलसल रोज़ा रखण शुरू कंदा हुआ मां अर्ज़ कंदी हुअसि या रसूल अल्लाह अञा रमज़ान शरीफ़ में त महीनो पियो आहे अॻु वाटि रोज़ा था रखो पाण इरशाद फरमाईंदा आयशा उहो भलारो महीनो अची रहियो आहे जो मुंहिंजी उम्मत खे जेकॾहिं उन जे शान जी ख़बर हुजे त असली हिन जो शान केतिरो आहे त जेकॾहिं सभई दुआ घुरनि त अल्लाह ताला करे त 12 ई महीना रमज़ान हुजे मां इन महीने जे इस्तक़बाल जे लाइ अॻु वाटि रोज़ा रखंदो आहियां इन्हीअ मां तव्हां अंदाज़ो कयो त रमज़ान शरीफ़ जो केॾो मक़ाम आहे केॾो मर्तबो आहे ऐं अफ़सोस कयो पाण खां हाणे मोकिलाए जन खे अल्लाह ताला नेमत नसीब फरमायो उन्हनि जे लाइ दुआ घुर अल्लाह ताला उन्हनि खे आइंदा बि नेमतूं नसीब फरमाए पर जेके महरूम रहिजी विया उन्हनि जे लाइ बि दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बि आइंदा इहे नेमतूं नसीब फरमाए छॾे मुंहिंजा अदा बख़्शण या न बख़्शण हिसाब छॾण या वठण इहो सभु मालिक जे हथ में आहे पर पंहिंजो फर्ज़ इहो आहे त पाण अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे दरबार में दरख़्वास्त कयूं ऐं ख़ुदा जी रहमत में उम्मीदवार थी खांसि महिरबानी घुरऊं घुरण असांखे खपे अल्लाह ताला फरमाईंदो आहे माना ॾियण में मां थकबो कोन आहियां हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी पाक हदीस आहे दुरूद पढ़ त मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कंदो आहियां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात इरशाद फरमाइनि था रमज़ान शरीफ़ जी पोइ ॾहाके में अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे बांधनि जी हर हिकु दुआ क़बूल फरमाईंदो आहे सहाबा किराम अर्ज़ कनि या रसूल अल्लाह हर हिकु दुआ अल्लाह जो वाइदो सचो अव्हां जो बि फरमान सचो पर असां काफ़ी अहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहियूं जेके ज़ाहिर में असांखे उन्हनि जो नतीजो उन्हनि जो अमल हुननि जो असर नज़र कोन ईंदो आहे बानो जेकॾहिं का लापाक खां दुआ घुरे ऐं ज़ाहिर में हुन जो असर न थिए महसूस कंदो आहे त मुंहिंजी दुआ क़बूल कान थी आहे नबी पाक जी रात बाबरकात इरशाद फरमाइनि था ईअं नाहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात दुआ खे 2 हिस्सनि में तक़सीम फरमायो आहे हिकिड़ी उहा दुआ जेका आख़िरत जे लाइ घुरबी आहे ॿी उहा दुआ जेका दुनिया जे लाइ घुरबी आहे अल्लाह ताला ॿई दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे पर अल्लाह ताला फरमाए थो बाना आख़िरत जे लाइ जेका बि दुआ जीअं बि घुरंदो आहे मां उहा मंज़ूर करे तुंहिंजी दुआ खे क़बूल कंदो आहियां पर दुनिया जी दुआ जेका तूं मूंखां घुरंदो आहे जेकॾहिं उन में तुंहिंजो फ़ाइदो मां अल्लाह खे नज़र ईंदो त उहा तुंहिंजी दुआ ईअं ई क़बूल कंदो आहियां पर जे भला जेका शइ तूं घुरी आहे उन में मुंहिंजे इल्म मुताबिक़ तुंहिंजे लाइ फ़ाइदो कोन्हे त मां दुआ त क़बूल कंदो आहियां पर उन जे एवज़ में दुनिया जूं मुसीबतूं तो तां टारे छॾींदो आहियां
तुंहिंजी दुआ रद्द न कंदो आहियां, तुंहिंजी दुआ खे रद्द कोन कंदो आहियां, पर तुंहिंजे मथां नबी पाक फरमाइनि था सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं एतिरियूं मुसीबतूं ईंदियूं आहिनि जो जे आसमान मां मींहं जा कतरा वसंदा आहिनि ऐं उहे मुसीबतूं तोखे ज़मीन ते हलण न ॾियनि, पर जेके न तुंहिंजूं दुआऊं क़बूल कोन थींदियूं आहिनि तुंहिंजे ख़्याल में लख रुपयो घुरियमि कोन मिलियो, पुट घुरियमि कोन मिलियो, कर्ज़ लाइण जी दुआ घुरियमि कोन लथो, बीमार जे शफ़ा लाइ दुआ घुरियमि कान बीमार खे शफ़ा मिली। अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजे ख़्याल में दुआ क़बूल न थी, अल्लाह ताला फरमाए थो हिकमतूं मां पंहिंजूं पाण ॼाणंदो आहियां, दुआ तुंहिंजी क़बूल कंदो आहियां, पर उन जे अवज़ मां तो ॾाढियूं मुसीबतूं डाले छॾींदो आहियां। अल्लाह ताला फरमाईंदो उदूनी अस्तजिब लकुम, ओ मुजाबन हो घुरण तहां जो कम आहे त क़बूल फरमाइण मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कम आहे, अल्लाह जो वाइदो सचो आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात न भलारे महीने में इन भलारनि दिहाड़नि में इंसान जे मथां वॾो करम फरमाईंदो आहे, एतिरियूं नेमतूं अता फरमाईंदो आहे जो माने की उनजी ख़बर ई कान हूंदी आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अवां खे जुमे जे ॾींहुं मिड़ई सलात बार बार इन जे करे पढ़ाईंदा आहियूं त महबूबन फरमायो आहे त जुमे जे ॾिहाड़े ऐं जुमे जे राति मूं ते सलात घणी पढ़ी। सबब ही आहे त ॿियनि ॾिहाड़नि में छंछर आचर सूमर अंगारो अरबा खम्स तव्हां जेका बि सलात पढ़ंदा आहियो उहा अल्लाह ताला जा मलाइका खणी मूंखे पुॼाईंदा आहियो, पर जुमे जे राति ऐं जुमे जे ॾींहुं जेका सलात पढ़ंदा आहियो त मां पाण ॿुधंदो आहियां। इन्ही जे करे तव्हांखे चइबो आहे सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ॾियारा क़िस्मत ऐं भाग वारनि खे नसीब फरमाईंदो आहे। तवानो जी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खां सुवाल घुरे, इंसान जी दुआ कॾहिं बि ख़ुदा ताला रद्द कोन फरमाईंदो आहे। बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस पाक ईंदी आहे, टे ॼणा रस्ते सां पिए आया, हलंदे हलंदे झंगल में पहाड़ में अचानक बरसात थी पई आहे, एतिरी तेज बरसात आहे, अल्लाह जो हबीब पाक इस्लाम फरमाइनि था उन भॼी वञी हिकिड़े गार में पनाह वरिती आहे त जे गार में वेही रहूं, इन बरसात खां बचूं, जीअं बरसात ख़तम थींदी त उन खां बाद में पंहिंजे मंज़िल ते वेंदासीं। रसूलुल्लाह जी हदीस बुखारी शरीफ़ में लिखी पई। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था टई ॼणा अंदर उन बरसात खां गार में वेही रहिया, इंतज़ार पिया कनि त मींहुं ख़तम थिए त ॿाहिरि निकिरूं, पर कुदरत मुंहिंजे अलाह हिकिड़ी मुसीबत खां भॻा त वरी ॿी मुसीबत अची वई। ओचितो उन बरसात जो घारो पियो, मथा जबल मां का वॾी छिप निकिरी, उहा सिधी अची हिननि जे दरवाज़े ते पंहिंजो ॿाहिरि का शइ नज़र कान पई अचे। एॾी वॾी छिपा जो 50-100 माण्हू गॾु थियनि त हुनखे हटाए न सघनि। हे टे माण्हू अंदरि गार में फासी विया, दिलि में चऊं त मींहं में ख़ाली ॾिसूं हा, पर हिते त पंहिंजा लाश नज़री वेंदा। कंहिंखे ख़बर ई कान पवंदी पाण कहिड़े गार में कहिड़ी चुर में वेठा आहियूं। हाणे छा कयूं? न हथ पुॼे, न बाह पुॼे, न वस पुॼे, न कूक पुॼे। अल्लाह जल जलालुहु मन वारो फरमाईंदा बाबा तो जो कानून आजरी तुझे मथा मां इनाम कंदो आहियां, नेमतूं कंदो आहियां, रहमतूं मोकिलींदो आहियां, मांखे विसारे छॾींदो आहे, यादि कोन कंदो आहे। सुख जे टाइम ते रब तोखे कोन यादि ईंदो आहे, तोखे मेला यादि, मलाखड़ा यादि, राजू यादि, छिते कुते जी विर्छ जी वेढ़ यादि, ॿिया जुआउनि जा कम यादि, पुछड़ा कम तोखे ख़ुशी माला खे विसारींदो आहे। असांजे मुल्क जो रवाज आहे यार, सुभाणे ॿिए ॾींहुं ईद आहे, रिछ कुते जी पेड़ आहे,
वाह वाह अल्लाह सही रहमत जो कदर करींदो जो रब करीम तोखे भलो दी मग़फ़िरत जो ॾिनो आहे उन दी शुक्र नथो करी अल्लाह अल्लाह नथो करी उन ॾिहाड़े ख़ुदा खे नथो रिझाई पर उन ॾिहाड़े तूं नाजाइज़ कम करे अल्लाह बि रजाए थो त रसूल बि रजाए अल्लाह से फरमाईंदो आहे बाना तोखे मुसीबत ईंदी आहे पोइ ॾाढो मायूस थींदो आहे चवंदो आहे मौला तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो को दर कोन्हे पर मां तोसां पाड़ कोन पाड़ींदो आहियां मां तोसां गुस्सो कोन कंदो आहियां तोखे ईअं कोन पवंदो आहे त कल्ह ख़ुशीअ में मूंखे विसारियो हुई अॼु ॾुख में यादि थो करी छो ॿुधाए न न रब चवंदो आहे बाना घुरण तुंहिंजो कमु आहे झोलियूं भरण मुंहिंजो कमु आहे तुझो कम तोसा मुझो कम मुसा तू सारी दो तू जान पर मां तुझी दुआ रब न फरमाईंदो आहे असां कहिड़े पंहिंजे मिठड़े रब गफूर रहीम रब खे विसारे छॾियो आहे एॾो महिरबान आहे जो अबे अम्मा खां 1000 दफ़ा वधीक महिरबान सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन्हनि टिनी ॼणनि अंदर गार में सलाह कई त यार ॿी वाह कान्हे हाणे वाह जेकॾहिं आहे इहा आहे त अल्लाह जे दरगाह में हथड़ा खणी तव्हां कान का मिड़ई नेकी कई हूंदी उन नेकीअ जो वसीलो वठी अल्लाह साईं खे चओ मुंहिंजा मौला हीअ नेकी जेकॾहिं तोखे मंज़ूर हुजे ऐं तोखे वणंदी हुजे ऐं तुंहिंजे लाइ असां कई हुजे त हिन मुसीबत खां असांजी जान टिनी जो हा मां हिकिड़ी दुआ यादि आई आहे मूंखे मां घुरां ऐं मुंहिंजा अल्लाह हिकिड़ो थो चए ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा अबू अम्मा पोड़ा ऐं बकरियूं चारे शाम जो खीर ॾी उन खे रोज़ानो पीआरींदोसि बचड़ा मुंहिंजा बाद में पीअंदा हुआ पर हिकिड़े दफ़े मूंखे वापसी में देर थी वई मुंहिंजो अबू अम्मा इंतज़ार करे करे बुखिया सुम्ही पिया निंड अची वियमि मां देर सां बकरियूं ॾुही खीर खणी आयुसि मुंहिंजा नंढा नंढा बच्चा मुंहिंजे पेरनि में चिंबिड़ा पिया हुजनि बाबा खीर ॾे पर मुंहिंजी दिलि न पई चवे त अबे अम्मा खां अव्वल पीउ माउ खां अव्वल मां पंहिंजे बचनि खे कीअं खारायां पोइ मुंहिंजा अल्लाह साईं बचड़ा रोज़ा रहिया रोई रोई सुम्ही पिया सारी राति गुज़री वई मां खीर अबे अम्मा जे मथां झॼो बीठो हुयुसि ऐं मुंहिंजा मौला इन्हीअ जे लाइ त मुंहिंजो पीउ माउ हा मालिक साईं जेकॾहिं इहो कमु तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मां कयो हो त हिन मुसीबत मां असांजी जान छॾाए अल्लाह ताला जल जलालहू मन वारो त दिलनि जो मालिक आहे साईं इन जेको कमु कयो आहे उन खे मां ॾिसां कहिड़े ख़्याल सां करे अल्लाह साईं उहा दुआ क़बूल फरमाई उन दुआ बस कई उन छिप खे कुदरती तरह लोॾो आयो लोॾो जो आयो त ॾिठो त भेण थोरो थोरो पाण खे खीर नज़र आई आहे आसमान नज़र पियो आसरो थी पियो पर अञा निकिरण जहिड़ा न ॿिए चयो मां दुआ थो घुराए लाहुल आलमीन तुंहिंजे दरबार में मार्स थो कयां हिकिड़ो मज़दूर मां वटि मज़दूरी जे लाइ आयो हो सारो ॾिहाड़ो मज़दूरी करे जंहिंमहिल शाम जो वञणु लॻो मूंखे जे पैसा ॾे मूं चयो त 2 मिंट अंदरि 100 पैसा खणी अचां पर हू अलाए कहिड़े ख़्याल में छॾे हलियो हुयो पैसा मूंखां कोन वरतई मुंहिंजा मौला मूं दिलि में सोचियो त पराओ हक़ आहे उन्हनि पैसनि मां मूं हिकिड़ी बकरी धारी बकरी आख़िरकार लॻी फर ॾिनई उन फर खां बाद में उन बकरी खे विकिणी मां वरी गऊं धारियूं गऊं धारण खां बाद में उन मज़ा वरी धण धण जो पैदा थी वियो कई साल गुज़री विया वरी उहो मोटी आयो त तोॾे मुंहिंजी मज़दूरी रहियल आहे मुंहिंजा मौला मूं दिलि में सुनो त हीउ सॼो माल हुन जे मज़दूरी मां आहे मां चयोमांसि बाबा सॼो माल काहे मूंखे जे ठठो नथो थो करी मूं जो ठठो लॻो नथो कयां तुंहिंजे माल मां ई माल वधियो आहे पोइ उहे चारो माल काहे रवानो थी वियो इलाहुल आलमीन उहा कमु जेकॾहिं तुंहिंजे रज़ा जे वास्ते मां कयो आहे त न मुसीबत मां असांजी जान छॾाए हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन दुआ घुरी बस कई वरी भेड़ भेड़ो खाधो पर हाणे कुझु कुशादी त थी आहे पर निकिरण जो रस्तो अञा बि कोन्हे बाक़ी वञी बैठो हिकिड़ो
उन चयो मां दुआ घुरी मुंहिंजा मौला मुंहिंजे चाचे जी न्याणी सौट सगी हुई चाचे वारा मुंहिंजा अज़ीज़ हाल जा पर मिस्कीन थी आ उहा छोकिरी नौजवान आ मां हुनखे पसंदि कंदो हुउसि अल्लाह आलमीन के हाणे हुनखे बुख सतायो आ मां दुनियादार आहियां बागनि जो मालिक आहियां खजनि जो मालिक आहियां मुंहिंजे चाचे पंहिंजे न्याणीअ खे मोकिलियो आहे त वञी हुन खां कुझु कर्ज़ तोड़ वठी आ उहा न्याणी आई आहे पर मुंहिंजी नियत में खलल पैदा थियो मां हुन सां बुराईअ जो शर्त रखियो त जेकॾहिं बुराई थींदी त तुंहिंजी मदद कंदुसि जेकॾहिं न न उहा मजबूर हुई बुखियारी हुई हुनखे बि का वाह कान हुई हुन हाओ त कई पर हुनजे जान में ॾकणी पैदा थी वई आहे मां पुछियो मां छो थी ॾकी पई चवण लॻी आहे त तोखे ख़बर आहे त मुंहिंजी इज़त अल्लाह रखी आहे तोखे ई मूंखे अल्लाह ॾिसण वारो आहे अॼु ताईं कंहिं धारे माण्हूअ मूंखे हथ कोन लॻायो आहे अॼु मुंहिंजे बुख मां मिस्कीन मां तूं ग़लति फ़ाइदो न वठिजां मूंखे भला जो भउ आहे तूं भला खां डिॼजां मौला असां ॿिनि खां सवाइ टियों हुयो ई कोन जेकॾहिं मां बुराई कयां हा त करे बि सघां हा पर मूंखे मौला तुंहिंजो ख़ौफ़ पैदा थियो त वाकई रब ॾिसे थो पियो पोइ मां इन हालत में हुनखे फी सबीलिल्लाह माल बि घणो ॾेई छॾियो ऐं हुनजे वेझो बि कोन वियुसि मौला जेकॾहिं इहो कमु तोखे मुंहिंजे रज़ा खां तुंहिंजे रज़ा ख़ातिर मुंहिंजो कमु वणियो आहे ऐं तुंहिंजे ख़ौफ़ मां इहो कयो आहे त मौला इन जे सदके इहा मुसीबत सां टारे छॾे हुज़ूर फरमाइनि था भेड़ जो ठकाव खाधो त पट ते हेठि वञी किरी सरी सुर खाली थी वई हमरा ख़ैर सां ॿार सलामती सां निकिरी आया नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था बाना कॾहिं कॾहिं पंहिंजे नेकीअ जे कम जो वसीलो वठी बि ख़ुदा खां दुआ घुरंदो अल्लाह जे हबीब जो वसीलो वठ मुर्शिद जो वसीलो वठ अल्लाह जे वलियन जो वसीलो वठ अल्लाह पाक जल जलालहु मन वारो जे रहमत जो वसीलो वठ पर पंहिंजे नेकीअ जे कम जो वसीलो वठ अल्लाह ताला फरमाईंदो आहे वबतगू इलैहिल वसीला ऐं मुंहिंजा माण्हू मां क़ुरान में तव्हांखे लिखी ॾेई थो छॾियां त तव्हां मुंहिंजे दरबार में ईंदा कयो त वसीलो वठी ईंदा कयो मां रब तव्हांजा बेड़ा पार फरमाए छॾींदो आहियां दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते वरी ॿियो दफ़ो सलाह शरीफ اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم تسليما مجاهد هيرا بھلارا دهارا ان نیک کرن جي لاءِ الله تعالى نصيب فرمائيندو حضور کریم جي ذات بابرکات ارشاد فرمائيندا الله پاک جي ذات بابرکات جو شاد مبارڪ رمضان شريف جو جڏهن آخري جمعو ايندو الله پاک پهري تاريخ تائين آخري جمعي تائين जेतिरनि गुनाहगारनि खे माफ़ कंदो आहे उन हिकिड़े आख़िरी जुमे जे दिहाड़े उन खां 70,000 दफ़ा वधीक गुनाहगारनि खे माफ़ फरमाईंदो आहे जुमातुल वदा अलविदाई जुमो आख़िरी जुमो जो पहिरीं तारीख़ खां ख़ुदा बख़्शण माफ़ कंदो शुरू कयो ॿारनि खे बख़्शिश सां नवाज़ींदो रहियो अल्लाह जी फरमाए थो त आख़िरी जुमे जे दिहाड़े ते वरी एतिरो बख़्शींदो आहियां जो सॼे रमज़ान में जेतिरा बाना बख़्शिया आहिनि उन खां 70,000 भेरा वधीक गुनाहगारनि ॿारनि खे पर गुनाहगार बि अहिड़ा जन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो उन्हनि खे माफ़ फरमाईंदो आहियां ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए उन्हनि खे जन्नत जो सर्टिफिकेट अता फरमाए छॾींदो आहियां मुंहिंजा भाउ मुस्लमान अज़ीज़ नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत जे लाइ ईंदी फरमाईंदा तन भलारनि तिहारनि खे लाभ लाभ में रात रूद में मस्करनि में ज़ाया न करे छॾियो बेटा हिसाब चवंदो आहे त वाह रखे हो त मच्छ मोटण जी न कई छहछ जी खेचूं थिया पोइ पयुसि पहो हाणे सिर मथां सहो महमेद मलाहन जो दरिया चार कंदो आहे न पोइ चार वारे टाइम ते पंहिंजे कपरनि खां किनारनि खां पाणी टपी ॿाहिरि वही पोइ डंडू ढोरा कचो ॻोड़ींदो हलंदो वेंदो
वो मच्छू चालू जेके अंदर दरिया जे करे में रहंदियूं आहिनि उहे बि पाणीअ सां ॿाहिरि कढो हल वॾो पाणी थियो वेकिरो थियो हलो त ॿाहिरि सही उहे बि ॿाहिरि निकिरी वेंदियूं आहिनि पर जंहिंमहिल उहो पाणी वरी लहण शुरू कंदो आहे दरिया पंहिंजी हद में अची वेंदो आहे ऐं मच्छू चालू ॿाहिरि खॾनि में कचे में झंग में रहिजी पाणी सुकंदो ईंदो दुबे जो पाणी आहे नेठि सुके मुंहिंजा दोस्त पोइ नतीजो छा थींदो यारा कुल्हे ते मलाह ईंदा नोजेड़ा मुंजेड़ा ईंदा उहे हिक हिक करे पिया मारींदा मुंहिंजा दोस्त छा सा उहा ॻाल्हि थो करे त जॾहिं वाहो रखे हो वहो त मच्छ मोटर जी न कई जॾहिं तोखे जवानी आहे सिहत आहे तंदुरुस्ती आहे हली सघीं थो घुमी सघीं थो मस्जिद में अची सघीं थो अल्लाह अल्लाह करे सघीं थो रोज़ा रखी सघीं थो ईद पढ़ी सघीं थो त उन टाइम ते तोखे जवानीअ जे मगन में का ख़बर कान्हे काॾे टोई मच्छ मोटर जी न कई अल्लाह जे दरगाह रे कोठो मोटी पर पुछ रचजी छे छे थिया पोए पयो से पहो नज़र कमज़ोर थी वई गोडन में सूर थियो मथे के फेरी अची वई पोढ़ो थियो कमज़ोरी हालत आ घर खाओ थी कोन थो सघे मुहताज आ त को मुखे वठी हले या चङो भलो हो हाणे बीमार थी पियो आ उथारण वारा कक थी पिया बेज़ार थी पिया शरचजी छे छे थिया ओए पयो से पहो पर दाहणे सिर नखाऊं सहो मने मलाहन जो यो वक्त हलियो वई वरी वापस कोन ईंदो आहे तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाईंदो आहे इंसान हेड़नि ॼाण जो क़दुरु कजां इहे बार बार कोन ईंदा तोखे अल्लाह सिहत ॾिनी आहे तंदुरुस्ती ॾिनी आहे जवानी ॾिनी आहे हलण घुमण फिरण उथण खाइण जी तोखे अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फरमाई आहे इन सिहत वारी हालत में रब पाक खे यादि कर त मां अल्लाह तुंहिंजा बेड़ा ई पार फरमाए छॾींदो आहियां आवाज़ छो खोड़ हितां असांजा मुस्लमान भाइर जेके तमामु बहादुर हथा कट्टा ॾिसतो हुननि जे ज़िंदगी ते हसरत पई थींदी हुई पर खट जे हवाले बीमारी दुगी थी वई अज़ीज़ बेज़ार माइट बेज़ार पुट बेज़ार चवनि पिया ख़ुदा करे मरे न जान ओ मुंहिंजा दोस्त जे ज़िंदगी खां पाण बेज़ार हुजे तुंहिंजा प्यारा अज़ीज़ बेज़ार हुजनि उहा ज़िंदगी जेकॾहिं अल्लाह जे राह में ख़र्च करी त केॾो मज़ो आहे हाँ मां तो चवां त हिकिड़े पासे 50,000 एकड़ ज़मीन हुजे 20 करोड़ बैंक में पिया हुजनि पर बीमार अंब भी न खाइजा गोश्त भी न खाइजा खीर भी न खाइजा आवरे में मिठाण भी न खाइजा केलो भी न खाइजा छाण भी मानी खाइजा मां तो चवां त इन जहिड़ो निभाउ ॿियो आहे जो हिन जे मिल्कत में पिया हज़ारे माण्हू मज़ा पिया कनि ऐं ख़ुदा ताला हिन खां नेमत कसे वरिती पर मुंहिंजा अदा जेकॾहिं तूं मिस्कीन आहे चोरी जो पूरो करे थो थक हैरान जी सुबुह खां शाम ताईं मज़दूरी करी थो दुकानदार आहे त दुकान हलाई थो हारी आहे त हर वहाई थो मज़दूर आहे त तगारी खणे थो पर अल्लाह से तोखे सिहत अता फरमाई आहे कंहिंजो मोहताज कोन्हे साग बि चट त दाल बि चट त अंब बि चट त केला बि हिकिड़े ई कोठरीअ में परवाह मां तो चवां इन जहिड़ी बि का नेमत अल्लाह जी आहे सही आहे जो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे नेमतुनि मां मज़ा पियो वठे त पोइ मज़ो इन में आहे न जो हिकिड़े पासे रब तोखे किरोड़े नेमतूं पियो खाराए ॿिए पासे जे आधी रात जो थी रब खे रीझाए तहज्जुद पढ़ी बा जमात नमाज़ पढ़ी जुमे ते सवेर अची अल्लाह जो कलाम क़ुरान ॿुधी ईद जे लाइ सवेर तयारी करी रमज़ान जे लाइ दुआऊं घुरी त मौला वरी अचे त रोज़ा रखां क़ुरान जी तिलावत करी ख़ैर ख़ैरात करी त मां सम्झां थो अहिड़ी ॿी का नेमत आहे ई कान कुछ पंहिंजे ज़िंदगी जो क़दुरु कयो अदा इहा हयाती फानी हयाती आहे मुंहिंजा सोना मुंहिंजा भाउर पाण सां कई दोस्त गॾु जुमा पढ़ंदा हुआ पर अॼु आहिनि कोन पाण सां नमाज़ूं पढ़ंदा हुआ उथंदे अल्लाह पाक जल जलालहू मन वारो शल तव्हां असांखे रमज़ान जे रोज़नि सां गॾु ईद पढ़ण जी बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो मां तव्हांखे अॻे जुमे ते बि अर्ज़ु कयो हो वरी बि अर्ज़ु कयां त ईद नमाज़ खां अॻे गरीबनि मिस्कीननि हक़दारनि जे लाइ फितरानो अदा करे छॾियो छो त फितराने जो मक़सद ई हो आहे त तव्हांजे घर इमदाद मां गरीब मदद वठी पंहिंजी ईद मल्हाए
पर जे तव्हां ईद खां बाद ॾींदो त पोइ ईद खां पोइ कपिड़ा कहिड़े कम जा हो मिस्कीन त खणी पैसा ज़रूरत वारा तो हो जॾहिं जीते तरी वठंदो पर हुनखे ईद ते कम न आहे त मज़ो न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजे लाइ कानून मुक़ररु फरमायो आहे फितराने ॾियण जो उन में इहो राज़ ऐं हिकमत रखियल आहे त तव्हां उन ग़रीबनि जी मदद कयो, मिस्कीननि जी मदद कयो, हक़दारनि जी मदद कयो, फितरानो तव्हां अदा कयो त जीअं उहे बि तव्हां सां ईद जे ख़ुशियुनि में भाई अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो शला साथी हा तौफीक नसीब फरमाए। ऐं मां अॻे दफ़े ॿुधायो पर वरी तव्हां विसरी थो वञे, वरी काफ़ी माण्हुनि मूंखां पुछो हालांकि मां जुमे ते ऐलान बि कयो हो पर शायदि तव्हां खे विसारो आहियां सम्झो नथा। कार खां वठी पींदे पके पोड़े ताईं घर जे मालिकनि जे मथां फितरा ईद नमाज़ खां अॻे अदा करणु वाजिबु आहे, ज़रूरी आहे। उन मां फ़ाइदो इहो ई आहे हिकु त तव्हां खे रमज़ान जे महीने में अजुर थींदो, छो त जेकॾहिं ईद खां पोइ ख़ैर ॾींदो त रुपए जो रुपयो, पर जे रमज़ान में तव्हां उहो रुपयो ॾेई छॾींदो अलाह जे राह में त 1 रुपए जा 70 रुपया, छो त रमज़ान में 70 गुना ज़्यादा हूंदो आहे। तंहिंजे करे ॾियणो त अॻे बि आहे पोइ बि आहे, तंहिंजे लाइ बहितर आहे त अदायगी अॻे करे छॾियो। अलाह से जल जलालहू अमन वालो तव्हां असांजी इबादत मंज़ूर फरमाईंदो।